وإذ قال ربك للملائكة إني جاعل في الأرض خليفة قالوا أتجعل فيها من يفسد فيها ويسفك الدماء ونحن نسبح بحمدك ونقدس لك قال إني أعلم ما لا تعلمون. ऐं जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे चयो बेशक आउं ज़मीन में हिकु नाइब बनाइण वारो आहियां, चयाऊं छा उन यानी ज़मीन में उनखे नाइब बनाईंदे जेको उन में फ़साद बपा कंदो ऐं रत हारींदो। हालांकि असां तोखे साराहींदे तुंहिंजी तस्बीह पढ़ूं था ऐं तुंहिंजी पाकीज़गी बयानु कयूं था। फरमायाई बेशक जेकी आउं ॼाणां थो सो अव्हां नथा ॼाणो। وعلم آدم الأسماء كلها ثم عرضهم على الملائكة فقال أنبئوني بأسماء هؤلاء إن كنتم صادقين. ऐं उन खां पोइ आदम खे सभु शयुनि जा नाला सेखारियई। पोइ उन्हनि शयुनि खे मलाइकनि ते पेश कयाई। पोइ फरमायाई मूंखे हिननि शयुनि जा नाला ॿुधायो अगरि अव्हां सचा आहियो। قالوا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. मलाइकनि चयो तूं पाक ज़ात आहीं, असां वटि को इल्मु नाहे सवाइ उन जे जेको तूं असांखे सेखारियो। बेशक तूं ई ॼाणंदड़ हिकमत वारो आहीं। قال يا آدم أنبئهم بأسمائهم فلما أنبأهم بأسمائهم قال ألم أقل لكم إني أعلم غيب السماوات والأرض وأعلم ما تبدون وما كنتم تكتمون. अल्लाह फरमायो ए आदम तूं उन्हनि खे उन्हनि शयुनि जा नाला ॿुधाए। पोइ जॾहिं उन खेनि उन्हनि शयुनि जा नाला ॿुधाया त अल्लाह फरमायो त छा मूं अव्हां खे न चयो हुयो त बेशक आउं आसमाननि ऐं ज़मीन जा कुझ ॼाणा थो ऐं उहो बि ॼाणा थो जेको अव्हां ज़ाहिर कयो था ऐं जेको अव्हां लिकायो था। وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى واستكبر وكان من الكافرين. ऐं यादि कर जॾहिं असां मलाइकनि खे चयो त आदम खे सजदो कयो, पोइ सभिनी सजदो कयो सवाइ इब्लीस जे। उन इनकार कयो ऐं वॾाई कयाई ऐं उहो इनकार सबबु काफ़रनि मां थी पियो। وقلنا يا آدم اسكن أنت وزوجك الجنة وكلا منها رغدا حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين. ऐं असां चयो ए आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल हवा बेहिश्त में रहो ऐं ॿई उन मां मज़े सां खाइजो जितां बि चाहियो ऐं हिन वण जे वेझा न वञिजो न त तव्हां हद खां वधण वारनि मां थी पवंदव। فأزلهما الشيطان عنها فأخرجهما مما كانا فيه وقلنا اهبطوا بعضكم لبعض عدو ولكم في الأرض مستقر ومتاع إلى حين. पोइ शैतान उन्हनि ॿिन्ही खे उन वण बाबति असांजे हुकुम जी पैरवी खां हटाए विधो। पोइ उन्हनि ॿिन्ही खे उन जन्नत मां कढियाई जंहिंमें हुआ ऐं असां हुकुम ॾिनो त हेठि लही वञो, अव्हां हिक ॿिए जा दुश्मन रहंदव ऐं अव्हां लाइ ज़मीन में हिकु मुक़रर वक़्त ताईं रहण जी जाइ ऐं नफ़ो वठणु मुक़रर कयो वियो आहे। فتلقى آدم من ربه كلمات فتاب عليه إنه هو التواب الرحيم. पोइ आदम
पंहिंजे पालणहार खां खेसि राज़ी करण जा के कलमा सिखी वरिता पोइ अल्लाह संदसि तौबह क़बूल कई बेशक उहो वॾो तौबह क़बूल कंदड़ बाझारो आहे قُلْنَا اهْبِطُوا مِنْهَا جَمِيعًا فَإِمَّا يَأْتِيَنَّكُم مِّنِّي هُدًى فَمَن تَبِعَ هُدَايَ فَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ असां चयो अवां सभु हुन जन्नत खां लही वञो पोइ जॾहिं अवां वटि मुंहिंजे तरफ़ां का हिदायत पहुचे पोइ जंहिं मुंहिंजी उन हिदायत जी पैरवी कई पोइ न त उन्हनि ते को ख़ौफ़ आहे न उहे ॾुखारा थींदा والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب النار هم فيها خالدون ऐं जन माण्हुनि कुफ़ुर कयो ऐं असांजी आयतुनि खे कूड़ो चयाऊं त उहे जहन्नमी आहिनि उहे उन में हमेशह रहण वारा आहिनि